दोस्तों, साथियों, असीं कॉलेज इंतजामिया ते वाज़िब करण चाहियूं था त इम्तिहान जूं तारीख़ूं, सेंटर सुपरवाइज़र ऐं मुम्तिहन असांजे सलाह मशवरे ऐं रज़ामंदीअ सां मुक़ररु कया वेंदा। वाह वाह वाह। ही हॉस्टलूं न फ़क़ति असांजो घर आहिनि, पर असां लाइ असांजो मोर्चो ऐं असांजो किलो आहिनि। वाह वाह। असीं पंहिंजे घर, पंहिंजे मोर्चे ऐं पंहिंजे किले में रहण जी का बि मसवाड़ न ॾींदासीं। वाह वाह वाह। असीं कॉलेज इंतजामिया ते वाज़िब करण चाहियूं था त असांजा ॿाहिरियां दोस्त ऐं महिमान हॉस्टल में रहंदा। संदन महिमान नवाज़ी इंतजामिया ते फर्ज़ आहे। वाह वाह वाह। आख़िर में सभ खां अहम ॻाल्हि त इंतजामिया जा चमचा, पढ़ण ऐं चटाभेटीअ जूं ॻाल्हियूं कंदड़ शागिर्द असांजे इनक़िलाबी दायरे खां ख़ारिज आहिनि, छो त हू भूख बसर आहिनि ऐं इनक़िलाब खां बेख़बर आहिनि ऐं इंतजामिया जा चमचा आहिनि। चमचा मुर्दाबाद, चमचा मुर्दाबाद, चमचा मुर्दाबाद, चमचा मुर्दाबाद। असीं अहिड़नि ग़द्दारनि ऐं इनक़िलाब दुश्मन शागिर्दनि ते वाज़िब करणु चाहियूं था त जेसीं ताईं असांजी पसंदि जो इनक़िलाब न ईंदो, तेसीं ताईं पढ़ण ऐं चटाभेटी जूं ॻाल्हियूं करणु अजायूं आहिनि। चीतो गोरीलो जिंदाबाद, चीतो गोरीलो जिंदाबाद। इनक़िलाब कुर्बानी घुरंदो आहे ऐं असीं कुर्बानी ॾेई रहिया आहियूं। चीतो गोरीलो जिंदाबाद, चीतो गोरीलो जिंदाबाद, चीतो गोरीलो जिंदाबाद।